अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। नज़र अचंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। मुल्क में पेट्रोल जे बहरान जो ख़दशो। पेट्रोलियम डीलर्स 18 जुलाई ते सॼे मुल्क में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त जेसीं ताईं संदन मुतालबा न मञिया विया तेसीं हू पंप न खोलींदा। हुकूमत जे नुमाइंदनि न ई का ख़बर आहे, न ई वरी हू कुझु ॿुधण लाइ तयार आहिनि। पेट्रोलियम जूं क़ीमतूं वधण सां खेनि फ़ाइदो न पर नुक़सान थी रहियो आहे। मोटरसाइकिलनि वारा सभिनी खां वधीक परेशान आहिनि। अॻूणी हुकूमत जून ताईं संदन मुनाफ़ो 4% वधाइण जो वाइदो कयो हुयो। हुकूमत हफ़्ते अंदरि मुनाफ़ो न वधायो त सख़्तु फ़ैसिलो कयो वेंदो। भरपूर कोशिश कई त तेल जूं क़ीमतूं न वधायूं। मुल्क डिफॉल्ट कयो वियो त अफ़रा तफ़री फैलिजी वेंदी। $1 अरब लाइ IMF असांखे तमामु घणो परेशान कयो आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो त मईशत सियासी तफ़ाक़े राय खां सवाइ सही नथी थी सघे। गुज़िरियल दौर में IMF सां सही नमूने ॻाल्हियूं न कयूं वयूं। इमरान ख़ान कंहिंखे कुझु नथो सम्झे, कंहिं सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे। माज़ीअ जा फ़ैसिला सही हुजनि हा त हाणोकी सूरतहाल न हुजे हा। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे-वठ दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो आहे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस जे हमलनि ते मुलविस हुआ। लाहौर में मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जी अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी जी मुलाक़ात। चौधरी शुजात हुसैन आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा पारां ईरान जो दौरो। ISPR मूजिबि दौरे दौरान जनरल नदीम रज़ा ईरानी सदर सां मुलाक़ात कई। सिक्योरिटी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। जनरल नदीम रज़ा ईरान जे बचाव वारे वज़ीर, ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जे सरबराहनि सां बि मुलाक़ातूं कयूं। गॾियल सहकार ऐं फ़ौजी राब्ता वधाइण वारी ज़रूरत ते ज़ोर भरियो वियो। वॾे वज़ीर सैयद मादली शाह सिंध काबीना जो इजलास तलब करे वरितो। सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर जी सदारत हेठि 5 जुलाई ते थींदो। इजलास में सनती ज़ोन क़ाइमु करण लाइ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। 95 सरकारी इस्पतालूं ख़ानगी शोबे हवाले करण वारी सिफ़ारिश बि काबीना हवाले कई वई।
दुआ ज़हरा मेडिकल बोर्ड आॾो पेश थियण लाइ मुड़ुस ज़हीर सां गॾु कराची पहुची वई। पुलिस मूजिबि दुआ ज़हरा खे मेडिकल बोर्ड आॾो पेश करण लाइ कराची आणण बाद ॾंदनि जी चकास लाइ खेसि डाओ मेडिकल अस्पताल मोकिलियो वियो। दुआ ज़हरा जी उमिरि जे तयन लाइ सर्विसिस अस्पताल में मेडिकल रिपोर्ट जो इजलास जारी। मेडिकल बोर्ड दुआ ज़हरा जे वालिदैन ऐं संदन वकील जिब्रान नासिर खे तलब करे वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जो वसकारो शुरू थी वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात, मौसम खुशगवार थी वई। कोटड़ी, निशादीलाज ऐं ॿियनि शहरनि में बि मींहुं पियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु शाम या राति बरसात पवंदी। अङारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। थर में सावण रुत जे पहिरें वसकारे खां पोइ माण्हुनि जे मुखनि ते मुरकूं मोटी आयूं। रतनियारी, ओन्हारियो, भालुआ, ओण जे वांढियो, झांगारो, ॿह शरीफ़, अजज़ोई, ॾनो दांधल में बरसात खां पोइ बैराजी इलाक़नि ॾांहुं लॾ पॾाण करे वियल मारू मोटण लॻा। थर जी फिटल भिट ॿीहर आबाद थियण लॻा। पीटीआई अॼु इस्लामाबाद में सासी ताक़त जो मुज़ाहिरो करे रही आहे। इस्लामाबाद जे परेड ग्राउंड ते अॼु थियल पीटीआई जे जलसे खे पार्टी चेयरमैन इमरान ख़ान ऐं ॿिया ख़िताब कंदा। पीटीआई पारां जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ज़ाल फरह गोगी खे फैसलाबाद इकनॉमिक ज़ोन में 10 एकड़ सनती प्लाट जी गैर क़ानूनी अलाइटमेंट ते एंटी करप्शन पंजाब ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि फीड मिक जो अॻूणे सीईओ राणा यूसुफ ऐं सेक्रेटरी स्पेशल इकनॉमिक ज़ोन कमेटी मक़सूद अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मथनि फराह गोगी ऐं संदसि वालिदा जे कंपनी खे गैर क़ानूनी तौर सनती प्लाट ॾियण जो इल्ज़ाम आहे। 60 करोड़ मालियत वारी ज़मीन रुगो 8 करोड़ 30 रुपयनि में जाली कंपनी ठाहे विकिरो कई वई। फरह गोगी जे मुड़ुस अहसन जमील गुजर 2 अरब रुपयनि जी जाली गारंटी ॾिनी। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि फरह गोगी ऐं अहसन गुजर जी विरकतुनि जी जांच कई पई वञे। पीपल्स बस सर्विस जूं वधीक 30 बसूं कराची पोर्ट पहुची वयूं। ट्रांसपोर्ट ऐं सिविल सेवा जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त कोरंगी क्रॉसिंग खां नार्थ कराची ताईं बस सर्विस जारी आहे। मॉडल कॉलोनी मलीर खां टावर ताईं बि पीपल्स बस सर्विस हली रही आहे। कराची जे ॿियनि इलाक़नि में बि पीपल्स बस सर्विस हलाई वेंदी। लालकाने में अगवा ॼायल 16 वरियनि जो नीगर जो लाश रिंद कॉलोनी जे नाले मां हथायो। असगर खल गुज़िरियल ॾींहुं घरां निकरण बाद वापसि न मोटियो। वारसनि पारां इलाहाबाद थाणे ते एनसी बि दाख़िल कराई वई। नीगर जे वारसनि शक ज़ाहिर कयो आहे त असगर खे अगवा बाद
क़त्ल कयो वियो आहे। नीगर जे वारसनि पाड़ेसरनि ते अगवा ऐं क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस जी शकी जाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई। शकी जाबदार घर खाली करे फरार थी विया। सिजावल झीणे जो भरिसां अर्ज़ी भुट्टो में मस्जिद जे 7 वरियनि जी पाड़ी सां मुबैना ज़्यादतीअ जी कोशिश। नीगरी जे वारसनि जो चवणु आहे त मस्जिद जे खिताबी जमील नीगरीअ सां ज़्यादतीअ जी कोशिश कई। नीगरी घर पहुचण ते घर भातनि खे आगाही ॾिनी। शिकारपुर भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। कॉलेज रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में ब्रोही बिरादरी जा 2 ॼणा ज़करिया ऐं जमील मारिजी विया। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मुल्क में कोरोना जो ज़ोर आहिस्ते आहिस्ते वधण लॻो। कोरोना विघे वधीक 4 माण्हू हयाती विञाए वेठा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा वधीक 818 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त मुल्क में हाकारी केसनि जी शरह 4.47% रही। इलाज हेठि 126 कोरोना मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे।